कोयटा में रेलवे स्टेशन ते आपघाती धमाको 27 मुसाफ़िर मारिजी विया 60 खां वधीक ज़ख़्मी। पुलिस मूजिब धमाको जाफर एक्सप्रेस जे गुज़रण वक्त रेलवे स्टेशन अंदर प्लेटफॉर्म में थियो। धमाके वक्त मुसाफ़िर रेल ज़रिए पिशावर वञण जी तैयारी में मसरूफ़ हुआ। कमिश्नर कोयटा तस्दीक कई आहे त रेलवे स्टेशन ते धमाको आपघाती हो। आपघाती बमबार सामान सां गॾु स्टेशन में दाख़िल थियो। अस्पताल में एमरजेंसी लागू। पुलिस ऐं सिक्योरिटी फोर्स इलाइक़े खे घेरे में आणे छॾियो। कलअदम तंज़ीम धमाके जी ज़िम्मेवारी क़बूले वरिती। इख़्तियारनि मूजिब धमाके में 7 खां 8 किलोग्राम धमाकेदार मादो इस्तेमालु कयो वियो। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ ऐं वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी पारां कोयटा में रेलवे स्टेशन ते धमाके जी मज़म्मत करे छॾी। वज़ीर-ए-आज़म पारां ज़ख़्मी खे तिबी इमदाद में मदद जी अपील। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर खां वाक़े जी रिपोर्ट तलब। संदसि चवणु आहे त मासूम शहरियुनि खे नुक़सान पहुचाईंदड़ दहशतगर्दनि जो ख़ात्मो आंदो वेंदो। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी कोयटा में रेलवे स्टेशन ते धमाके जी मज़म्मत कंदे चयो आहे त दहशतगर्द कंहिं बि रिआयत जा मुस्तहिक़ नाहिनि। दहशतगर्द मुल्क खे कमज़ोर करण लाइ अहिड़ियूं कार्रवायूं करे रहिया आहिनि। सॼी क़ौम गॾिजी दहशतगर्दनि जी साज़िश खे नाकाम बणाईंदी। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी धमाके जी मज़म्मत कंदे वाक़े जी जाच जो हुकुम ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त दहशतगर्दनि जो हदफ़ औरतुनि ऐं ॿारड़ा आहिनि। मासूम माण्हुनि खे निशानो बणाईंदड़ दहशतगर्द रहम जे क़ाबिल न आहिनि। दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस अंसरनि ताईं पहुची चुका आहियूं। दहशतगर्दनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रहंदियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कोयटा धमाके जी मज़म्मत। संदसि चवणु आहे त शहीदनि जे ख़ानदाननि सां ॾुख जी घड़ीअ में बराबरि जा शरीक आहियूं। धमाके में ज़ख़्मियुनि जे लाइ बहितर इलाज खे यकीनी बणायो वञे। दहशतगर्द कंहिं बि रिआयत जे मुस्तहिक़ नाहे। सिंध जे गवर्नर कामरान टिसोनी ऐं वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कोयटा रेलवे स्टेशन ते धमाके जी मुज़म्मत। वॾे वज़ीर जो चवणु आहे त कोयटा वाक़े में जानी नुक़सान ते इंतहाई ॾुख पहुतो आहे। दहशतगर्द ख़ौफ़ जो माहौल पैदा करणु चाहिनि था। दहशतगर्द पंहिंजे मंसूबनि में कॾहिं बि कामयाब न वेंदा। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जिल इनाम अहमद तरफ़ां कोयटा में दहशतगर्दी जी मज़म्मत। क़ीमती जानियूं ज़ाया थियण ते अफ़सोस जो इज़हार। संदसि चवणु आहे त दहशतगर्दी जे बुज़दिलाणियुनि कार्रवायुनि सां अमन लाइ क़ौम जे अज़्म खे कमज़ोर नथो करे सघिजे। क़ौमी अमन खे यकीनी बणाइण लाइ दहशतगर्दीअ जो पाणां ख़ात्मो आणणु आहे। IG सिंध पुलिस गुलाम नबी मेमर सिंध पुलिस में 25,000 खां 27,000 भर्तियूं करण जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त सिंध पुलिस में भर्तियुनि वारो अमल शुरू थी चुको आहे। 11,000 पुलिस एहलकारनि जी भर्तियुनि लाइ टेस्ट वरिती वई आहे। वधीक 14 खां 15,000 एहलकारनि जी भर्तियुनि लाइ टेस्ट वठंदासीं। बिना कंहिं सबब जे कंहिंखे हटायो वञे त इहो नामुनासिब आहे। SHOs खे हटायो वियो हो, उन्हनि खे वापसि लॻायो वियो आहे। बदिलियुनि जे हवाले सां हुकूमत खां सवाल कयो वञे। सिंध जे 31 थाणनि जी मरम्मत जारी आहे, जंहिं लाइ 28 करोड़ रुपया ॾिना विया आहिनि। वधीक थाणनि जी मरम्मत लाइ 5 अरब रुपयनि जी बजट लाइ लिखियो आहे। बिजली सहूलत पैकेज सभिनी घरेलू ऐं सनअती वापादारनि जे लाइ आहे। बिजली क़ीमतुनि में अवाम खे रिलीफ ॾेई रहिया आहियूं। मुल्क में मुआशी सरगर्मियुनि खे हथी वठण लाइ तरजीह ॾिनी पई वञे। बिजली सस्ती थियण सां सनअतुनि जी पैदावार वधंदी। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर अवैस लगारी जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। NTDC खे 3 कंपनियुनि में विरहाइण जो बि ऐलान। संदसि चवणु आहे त NTDC जे करे विर्छ जो निज़ाम दुरुस्त न हो। बिजली जी विर्छ वारे निज़ाम खे बहितर करण लाइ क़दम खयां पिया वञनि। बिजली जे नवनि मनसूबनि में शफ़ाफ़ियत खे यकीनी बणायो वेंदो। सिंध जे टैक्स कलेक्शन इदारनि जूं शानदार कामयाबियूं जारी। हलंदड़ साल अक्टूबर महीने में गुज़िरियल साल जी भेट में 22 सैकड़ो वाधू टैक्स ओगाड़ियूं थियूं। अक्टूबर में 21,159 मिलियन रुपया टैक्स कलेक्शन कई वई। वॾे वज़ीर जे तर्जुमान मूजिब इहो तासुर ग़लति आहे त सिंध रेवेन्यू बोर्ड टैक्स हदफ़ हासिल नाहिनि कया। सिंधु दरिया मां कैनाल ठाहिण वारे मनसूबे ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सॾ ते हैदराबाद में हटली बाईपास ते धरणो। वॾे अंग में औरतुनि ऐं कारकुननि जी शिरकत। STP सरबराह डॉक्टर कादिर मक्सी जो चवणु आहे त जेसीं ताईं सिंधु दरिया मां कैनाल ठाहिण वारे मनसूबे जो फ़ैसिलो वापसि न वरितो वेंदो तेसीं ताईं हीउ धरणो जारी रहंदो। कराची जी आबादी तेज़ी सां वधी रही आहे, जंहिंजो इंफ्रास्ट्रक्चर ते भार पइजी रहियो आहे। कराची जे रोडनि ते ट्रैफ़िक जो आबादी वधण सबबि दबाव आहे। रोडनि खे वधीक बहितर कंदासीं। शहर में रोडनि, फ्लाईओवर्स ऐं अंडरपासिस जी तामीर तोड़े मरम्मत जो कमु जारी आहे। कराची जे मेयर मुर्तज़ा वहाब जूं जमीला स्ट्रीट पंपिंग स्टेशन जो इफ्तिताह करण बाद मीडिया सां ॻाल्हियूं। हुन चवणु आहे त जमीला पंपिंग स्टेशन जी सघ वधण सां ओल्ड सिटी एरिया, सदर, लियारी गार्डन ऐं ॿियनि इलाइक़नि में सेवरेज जा मसइला न थींदा। लियारी में लोड शेडिंग जे ख़ात्मे लाइ बि क़दम खणी रहिया आहियूं। PP अवामी ख़िदमत लाइ कमु करे रही आहे। जेको मैंडेट कराची वारनि ॾिनो आहे, उन जो फ़र्क़ु मुद्दो पूरो थियण बाद नज़र ईंदो।
शाइर मशरिक़ अल्लामा मोहम्मद इक़बाल जो 147हों जनम ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। लाहौर में अल्लामा इक़बाल जी मज़ार ते गार्ड जी तब्दीली वारी तक़रीब। सामरी फ़ौज जे दस्ते मज़ार इक़बाल ते एज़ाज़ी गार्ड जा फ़र्ज़ संभाले वरिता। पाक नेवी जे कमांडर सेंट्रल पंजाब रियर एडमिरल अज़हर महमूद तक़रीब में ख़ासि महिमान तौर शिरकत कई। पंजाब के गवर्नर सरदार सलीम हैदर ऐं इतलात वारे वफ़ाक़ी वज़ीर अतातार जी लाहौर में अल्लामा इक़बाल जी मज़ार ते हाज़री। वफ़ाक़ी वज़ीर अतातार जो चवणु आहे त मुआशरे में विरछ ऐं नफ़रतूं पैदा करणु हिकु सोचियल सम्झियल साज़िश आहे। को बि सियासी लीडर या जमायत पाकिस्तान खां वधीक नाहे। इक़बाल जे फ़लसफ़े ते अमल करण जी ज़रूरत आहे। इक़बाल जो फ़लसफ़ो ई असांजे लाइ तरक़्क़ी ऐं ख़ुशहाली जो रस्तो आहे। असांजी हमेशह इहा कोशिश रही आहे त क़ौम खे गॾु कयो वञे। पंजाब में स्मोक जा देरा बरक़रार। फ़िज़ाई गदिलाण सबबि पंजाब जा सेंट्रल ऐं ॾखण वारा इलाइक़ा सख़्त मुतासिर। मामूल वारी ज़िंदगी धरम भरम थी वई। पंजाब जी फ़िज़ा मुज़र सिहत करार ॾिनी वई। मुल्तान पाकिस्तान जो गदिलो तरीन शहर बणिजी वियो। ओलियाउनि जे शहर में एयर क्वालिटी इंडेक्स 1900 खां टुपी वियो। ग्रीन लॉकडाउन बावजूदि लाहौर जो गदिलनि तरीन शहरनि में ॿिए नंबर ते नालो अची वियो। लाहौर में फ़िज़ाई गदिलाण जी शरह 760 ताईं पहुची वई। कोहीड़े ऐं स्मोक सबबि मोटरवे मुख़्तलिफ़ हंधनि तां बंदि कयो वियो। लाहौर सियालकोट मोटरवे ते बि स्मोक जा देरा। स्मोक सबबि माण्हू मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थियण लॻा। नक कन गले अखियुनि ऐं सीने जी तकलीफ़ में मुब्तला मरीज़नि सां अस्पतालूं भरिजी वियूं।